सुहिणी यादि बाग़ 42। रेवतीअ हा चई। रोकी ॾाढो ख़ुशि थियो। हुनजी त ख़ुशी समाइजे ई न कंहिंमें। बसि एतिरो सोचणु लॻो कि मां जंहिं महिल हिनखे प्रपोज़ कयां त हा करे, पर ख़ुदि बि सम्झी पियो सघे कि थी थो सघे उनजो ॿिए कंहिंसां अफेयर हुजे या हुनजी दिलि में ॿियो कोई हुजे, त इहो सभु बि उनखां पुछणो पवंदो। मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि मञी वठे अहिड़ो बि त कान थो थी सघे। उनजे दिलि में बि कशमकश चालू हुई। सुख सां ॾींहुं पूरो थियो। ॿिए ॾींहं ते कॉफ़ी पीअण विया। रोकीअ नॉर्मल जीअं थोरो घणो ॻाल्हाईंदा आहिनि ईअं ॻाल्हायो। अचानक सां हुन हिकु सवाल कयो, रेवती तुंहिंजी लाइफ में कोई आहे? रेवती इहो सवाल ॿुधी हिकु टक रोकी ॾे निहारण लॻी। छा? रोकीअ सिंपल सो वरी सवाल कयो, तुंहिंजी लाइफ में कोई आहे कि न? सिंपल तो पुछां न। रेवती चयो, इहो पुछण जो कारण? रोकीअ सिधो ई चयो, तूं मूंखे ॾाढी वणे थी। मुंहिंजी दिलि जी इच्छा आहे त मां तुंहिंजी लाइफ में अचां, लाइफ पार्टनर बणिजां, पर तुंहिंजी रज़ामंदी बि ज़रूरी आहे। जे तुंहिंजी लाइफ में कोई अॻु में ई हुजे त कोई सवाल ई नथो पैदा थिए। रेवती इन अंदाज़ ते एतिरो ख़ुशि थी वीचारे पई केतिरा न सुठा वीचार अथसि। पहिरां मूंखां थो पुछे। ख़ैर अंदर ई अंदर उन पंहिंजी वीचारधारा चालू रखी। उन बि सिधे अंदाज़ में जवाबु ॾिनो, प्लीज़ इन बारे में मां कुझु बि सोचणु नथी चाहियां। तव्हांजे पहिरें सवाल जो जवाबु थी ॾियां, मुंहिंजी लाइफ में कोई बि कान्हे। ॿिए सवाल जो जवाबु पाण ॿिन्हिनि जो कॾहिं बि मेल न थी सघंदो। रोकीअ वरी पुछो, इहो केरु थो चवे कि न थी सघंदो? लाइफ आहे, सिक सां निभाईंदासीं, हिन में छा थी पियो? रेवती उनखे वापसि सम्झाइण लॻी, रोकी असां तव्हां खां ॾाढा नंढा आहियूं। मां वापसि दोहरायां थी, राजा ऐं रंक जो कॾहिं बि मिलाप न थींदो आहे। अखियूं बंदि करे अंदरि दर्द भरी आह भरी रोकी चयो, अहिड़ो कंहिं चयो आहे? पैसे जे तराज़ूअ में प्यार तो रजंदो आहियां? रेवती चयो, इहे वीचार सिर्फ़ तुंहिंजे दिलि ताईं सीमित आहिनि। अॻिते इन सवालनि जो कोई बि दर्जो मायने न रखजंदो आहे। रेवती ॾाढो सम्झाइण लॻी, पर रोकी हिक ई ॻाल्हि ते अटकियल। रेवती तूं हा कर, मां हर चीज़ खे, हर वक़्त खे मैनेज करे लाहींदमि। रेवती ही कोई चीज़ या वक़्त कान्हे, ही ॿिनि जिंदगियुनि जो सवाल आहे। कोई मजाक त कान्हे को? रोकी वापसि चयो, रेवती हर ॻाल्हि जो रस्तो मिलंदो आहे, ईअं कान्हे बसि तो हा चई या न चई उन ते डिपेंड थो रखे। न, मां तोखे वक़्तु ॾियण बि थो चाहियां। पहिरां पाण थोरो टाइम मिलंदासीं कंदासीं, पोइ तोखे लॻे हा मां तुंहिंजे लाइक़ु आहियां, त अॻिते वधंदासीं।
रेवतीअ वापसि चयो, इन में कोई सवाल ई नथो पैदा थिए लाइक़ु आहे या न आहे। तव्हांजो त मुक़ाबिलो करण ई नामुमकिन आहे। तव्हां किथे, असां किथे, तव्हांजी फैमिली किथे, असांजी फैमिली किथे। इन में कोई बराया कान्हनि कि असां कंहिं हद ताईं तव्हां सां न सेट थी सघंदासीं। रोकीअ वापसि उन जे ॿिई हथ पकड़े चयो, रेवती तूं सिर्फ़ु एतिरो वीचार, ज़िंदगी तुंहिंजी आहे, मुंहिंजी आहे। हिकु दफ़ो त सोचे ॾिस रेवती, बिल्कुलु टस खां मस कान थी। हिकिड़े ॾींहुं ऑफिस मां रेवती पंहिंजे पप्पा खे वठण आई। उन ॾींहुं रोकी ऑफिस में हुयो। इन जे पप्पा जी छुट्टी हुई। रोकीअ ॾे हिकु झलक बि कान ॾिठो ऐं पंहिंजे पप्पा खे वठी हली वई। पार्किंग में जीअं ई इन जे पप्पा खे वठी अचे पई त इन जे पप्पा जी तबियत ॾाढी ख़राब थी पई। सम्झ में ई न पियो अचे रेवती खे कि छा थी वियो। मथां रोकी जो अचणु। रोकीअ ॾिठो रेवती रोए थी, इन जे पप्पा जी तबियत ख़राबु आहे। सो मदद करण लाइ अॻिते क़दम वधाया ऐं उनखे हॉस्पिटल वठी वियो। हॉस्पिटल में राति रुकणो पियो ऐं रोकी बि उन्हनि सां गॾु रुकियो। हिन जे पप्पा जी हालत ॾाढी ख़राबु हुई। सुबुह जो डॉक्टर रोकी खे पंहिंजे कैबिन में घुरायो, उन सां ॻाल्हायो। ॿाहिरि निकिरण ते ई रेवती तकड़ी उन जे साम्हूं अची बीठी। डॉक्टर छा चयो? रोकी जे वात मां बिल्कुलु बि जवाबु कान पियो निकिरे। उन जी शिकिल त ॾिसण जहिड़ी हुई। कुझु वॾी हालत ख़राबु आहे, सवाल कयो। रोकीअ कुझु बि जवाबु ॾेई सघे पोजीशन में कान हुयो। रोकीअ रेवती खे सोफ़ा ते वेहारे पाणीअ जो गिलास ॾिनो ऐं ॻाल्हाइणु चालू कयो। डॉक्टर ऐं रोकीअ जो ॻाल्हाइणु छा हुयो उहो तव्हां ॿुधंदा भाग 43 में। 43 भाग बि जल्दी पेश कयो वेंदो।